प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण अदबी गुलदस्ते जी कविता हरी दिलगीर जी कंदासीं। हरी दिलगीर जी हीअ कविता न आहे, पर कविता त जीअं मां तव्हांखे क़िस्म ॿुधायां त वाई बैत ॾोहीड़ो नई कविता थींदी आहे, त हिते हीअ हरी दिलगीर जेका आहे अदबी गुलदस्ते जे गुटके में जेका लिखी आहे उहा आहे गज़ल। त हरी दिलगीर बि सिंधी शाइरनि में पंहिंजी जॻह पाण विलारे थो। उन जे बारे में मां हिते तव्हांखे थोरी ॼाण ॾींदसि। त इन में ॿुधायो अथई त हरी दिलगीर दरियाणी इन जी सरनेम आहे, दिलगीर इन जो जेको आहे तख़ल्लुस आहे, उपनाम आहे। जनम 1916 ईस्वीअ में जदीद सिंधीअ जो पुख़्तो शाइर आहे। ही बेवस जी शख़्सियत ऐं शहर खां काफ़ी मुतासिर रहियो आहे। हुन घणे भाङे ख़ुशीअ भरियो आशावादी गीत लिखिया आहिनि। संदसि ख़्यालनि में ऊन्हाई ऐं बुलंदी आहे। ॿोलीअ में मिठास ऐं रवानी अथसि। संदसि इबारत सुलझियल, सलीस ऐं मोहींदड़ आहे। संदसि गीतनि में संगीत जो लय ताल आहे। संदसि शाइरीअ जा मुख्य मजमूआ आहिनि हरिश्चंद्र जीवन खंड काव्य 1941 ईस्वी में, कोड 1941 में, मौजी गीत बेवस सां गॾु 1942 ईस्वीअ में, माखफुड़ा नारायण श्याम सां गॾु 1953 में, मौज कई महराण 1966 में ऐं पल पल जो परलाव 1977 में, टोलो मुंहिंजो चिक में आत्मकथा लिखी अथई 1987 में, ऐं पल पल जो परलाव जो खेसि साहित्य अकादमी अवार्ड 1979 में मिली चुको आहे। हुन अमर गीत 1981 नाले सां सिंधी कविता में गीता जो तर्जुमो पिणु कयो आहे। हुन घणा बाल गीत पिणु लिखिया आहिनि। हिन शाइरीअ में गज़ल काफ़ी लोकप्रिय रहियो आहे। सिंधी शाइरीअ में जेको आहे हरी दिलगीर काफ़ी लोकप्रिय रहियो आहे। दिलगीर पिणु अनेक गज़ल लिखिया आहिनि। इन्हनि में रुॻो फ़ारसी तशबीहूं माना वेटूं न आहिनि, पर इन्हनि में आहे पंहिंजे मिटीअ जी ख़ासि महक माना पंहिंजे वतन जी तारीफ़ सां हिन जूं जेके कविताऊं आहिनि उहे पुर आहिनि, भरियल आहिनि। हुन जो सुहिणो मिसाल हिते ॾिजे थो त हिन कविता में जेको कविअ लिखियो आहे उहो गज़ल लिखियो आहे ऐं उन में छा आहे पंहिंजे वतन जी वाखाण, वतन जी प्रसिद्धीअ जे बारे में हिन तमामु घणा सुठा गज़ल लिखिया आहिनि। ॿुधाए थो त मुंहिंजी ख़ामोशी बणी बांसुरी अॼु ॻाए थी। मुंहिंजी जेका बांसुरी उहा ख़ामोश आहे ऐं उहा अॼु ॻाए रही आहे। मुंहिंजी दिलड़ी मुंहिंजे अखियुनि मां लिया, मुंहिंजी दिलि जेका आहे उहे मुंहिंजे अखियुनि मां लिया पाए रही आहे, झांके रही आहे। झांकबो न आहे जंहिंखे, अहिड़ीअ तरह सां मुंहिंजी दिलि जेका आहे उहा अखियुनि मां झांके रही आहे। मतिलबु ॾिसां त मां अखियुनि सां थो, पर अखियुनि सां ॾिसण में मूंखे ईअं थो लॻे त ॼण उन्हनि अखियुनि में दिलि अची वासो कयो आहे ऐं उहा दिलि जेका आहे मुंहिंजे वतन खे ॾिसी रही आहे। आरज़ू मुंहिंजी मूंखे अर्श ते, आरज़ू माना उमेद, इच्छा जेका मुंहिंजी आहे उहा मूंखे अर्श ते उॾाए थी, आसमान में पहुचाए थी छॾे। इंडलट मिसल कढी रंग सां लहराए थी। इंडलट माना सतरंग जेके थींदा आहिनि इंडलट में, रेनबो जेको थींदो आहे उनखे छा चइबो आहे त उन सां उन जेके सतरंग केॾो न पंहिंजे दिलि खे आकर्षित कंदा आहिनि, वणंदा आहिनि, त उहा दिलि जेका आहे उहा सत रंगनि जे समान लहराए रही आहे। लहरिया जीअं थींदी आहे न, जीअं लहर, अहिड़ीअ तरह उनखे ॾिसी करे मुंहिंजी दिलि एतिरो त मौज में, एतिरो त विजूद में अची वई आहे जो उनखे ॾिसी मां रुकजा कोन थो ऐं तमामु घणो ख़ुशीअ में भरिजी वञा थो। दिलि जे तहखाने खे हिकु आस ई चिमकाए थी। मुंहिंजे दिलि में तहखानो माना जिते अंदरि जेके हूंदा आहिनि, भूमीअ जे अंदरि जेके कमरा ठहियल हूंदा आहिनि उन्हनि खे तहखाना चइबो आहे। त उते छा हूंदी आहे, ऊंदहि हूंदी आहे। त दिलि जो जेको तहखानो आहे, दिलि जो जेको अंधेरो कमरो आहे, उनखे बि ॾिसी हिकु कली सारे गुलशन खे महकाए थी। हिकु जेका कली गुलशन में हूंदी आहे, खिलियल हूंदी आहे, त उहा उनखे सारो महकाए छॾींदी आहे। अहिड़ीअ तरह सां उहा जेका कली आहे मुंहिंजे दिलि जे गुलशन खे बि चमकाए छॾे थी, महकाए छॾे थी। अॻिते ॿुधाए थी तो दर्ज घुर्ज आज़ाद पखीअड़े खे पई चोगे जी, अर्श ते खेसि उॾामण
खां अटकाए थी। छा मतिलबु आहे हिन जो? तमामु इम्पोर्टेंट आहे त मां हिकु पखी जेको आहे उनखे अगरि बुख लॻे थी त हू अर्श ते उॾामंदो आहे, आसमान में उॾामंदो आहे, पर हेठि जॾहिं उनखे को अनाज ॾिसण में ईंदो आहे त हू अर्श तां उॾामी करे हेठि ईंदो आहे। त ॿुधाए थो त गुर्ज़ आज़ादु पखीअड़े खे, आज़ादु जेको पखी उॾामी रहंदो आहे त उनखे जॾहिं बुख लॻे थी त हू चोगे जे लाइ, पंहिंजे पेट जे लाइ, पंहिंजे पेट पूॼा जे लाइ हेॾां होॾां निहारे थो। ऐं उनजी नज़र जॾहिं उन चोगे ते पवे थी, जॾहिं उन अनाज ते पवे थी त हू हेठि लही अचे थो अर्श तां ऐं खेसि उॾामण खां, उहो खेसि आज़ादु जेको उॾामी रहियो आहे उहो उॾामण रोके करे हेठि पंहिंजी पूरत, मतिलबु उमेद, आरज़ू, इच्छा जेका आहे उहा तमामु घणी इम्पॉर्टेंट आहे। उहा जॾहिं इंसान जे मन में घर करे वेहे थी त किथे बि इंसानु उॾामंदो हुजे, किथे बि पखी उॾामंदो हुजे, जेॾीमहिल हुनखे अंदर में उहा इच्छा जागी त मूंखे कुझु खाइणो आहे त हू हेठि लही अचे थो ऐं उहो पंहिंजी पेट जी इच्छा जेका आहे अन्नपूर्णा देवीअ सां पूरी करे थो। नेक्स्ट ॿुधाए थो त बाज़े तारनि में पसां, बाज़े गुलनि झरननि में, चयो त कॾहिं इहा इच्छा जेका उमेद आहे कॾहिं तारनि में पसे थो त कॾहिं गुलनि में त कॾहिं झरननि में। मुंहिंजी मंज़िल ई मूंखे राह खां भिटकाए थी, मुंहिंजी मंज़िल जेका आहे मूंखे राह खां भिटकाए थी, मतिलबु मां सम्झी कान थो सघां त मूंखे कहिड़ी मंज़िल ते पहुचणो आहे। त मुंहिंजी मंज़िल जेका आहे उहा मूंखे पंहिंजे राह ते पहुचाइण खां, मुंहिंजी मंज़िल ई मूंखे रस्ते ते जेको मां हली रहियो आहियां मूंखे ख़बर नथी पए त मूंखे केॾांहुं वञिणो आहे, त उन जी छा आहे, हिकु चित करिणो आहे, दत्त चित करिणो आहे, उनखे पंहिंजो पाण इच्छाउनि खे, उमंगुनि खे, आरज़ुनि खे एतिरो पर न ॾियणा आहिनि जो उॾामी वञनि। मन खे दृढ़ करे करे हिकिड़े हंधि उनखे टिकाइणो आहे त ई असांजो जेको आहे जीवन जेको आहे उहो सफल थींदो। हिन में बार बार ॿुधाए थो त उमेदूं, इच्छाऊं, तृष्णाऊं इंसाननि जे अंदर में घणेई आहिनि, पर असांखे उन्हनि ते काबू पाइणो आहे। त जीअं चए थो त बाज़े तारनि में त बाज़े गुलनि में, असांजो मन जेको आहे उहो तमामु घणो चंचल आहे, कॾहिं बि उहो स्थिर कोन थिए। असां मन खे हिकु मिंट लाइ चऊं चुप थी त उहो चुप थींदो न, हिकु मिंट में हज़ारे सवाल असांजे मन में उथनि था, हज़ारे सवाल वरी ॿिया पैदा थियनि था, वरी ॿिया पैदा थियनि था, तृष्णा, उमेद। हिकु पल में ॾिस त इंसानु, तव्हां जीअं ॾिसो घर में वेठी आहियो, तव्हांजे मन में इहा सुवालु ईंदो हूंदो त मां कीअं कॉलेज वेंदसि, वरी मां वापसि कीअं वञी करे क्लास में मैडम सां मुखातिबु थींदसि, कीअं क्वेश्चन पुछंदसि। त इहे जेके भावनाऊं आहिनि, कल्पनाऊं आहिनि, उहे पर करे उॾामी वञनि थियूं त उन्हनि उहे आहिनि सुठियूं, पर असांखे जॾहिं परमात्मा सां मुलाक़ात करणी आहे, परमात्मा सां मुखातिबु थियणो आहे त उन्हनि इच्छाउनि खे, उन्हनि तृष्णाउनि खे रोकणो पवंदो। त हिन में ॿुधायो थी आशाऊं रखो, तृष्णाऊं रखो, पर उन्हनि ते कंट्रोल रखणु जेको आहे उहो तमामु ज़रूरी आहे। त हरी दिलगीर असांखे इन कविता में अञा बि जेके आहिनि गज़लूं इन जूं आहिनि 4-5, इहे एतिरियूं कयूंसीं अॼु, बसि हेतिरो ई। त इन जो जेको मुख्य मक़सदु आहे त उहो छा आहे, पंहिंजी आशाऊं, पंहिंजी तृष्णाऊं जेके आहे उन ते आशावादी थियणो आहे, पर पंहिंजी इच्छाउनि ते, तृष्णाउनि ते जेको आहे उहो असांखे कंट्रोल करिणो आहे। अॼु बसि हेतिरो ई।